मां तव्हांखे लिखी थो ॾियां, तव्हां पंहिंजे पेजिस ते लिखो त डियर मी यू आर नियर टू सक्सेस। ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजो पाण खे इजाज़त ॾियूं, पंहिंजे पाण खे इजाज़त ॾियूं, पंहिंजे अंदरि आहे न उहो कढी करे साफ़ कयूं, पंहिंजनि ज़हननि खे रोशन कयूं, तंक़ीदुनि ते लॻी करे पंहिंजी मंज़िलनि खे ऐं पंहिंजी तहरीकुनि खे, पंहिंजनि कमनि खे ऐं पंहिंजे सरगर्मियुनि खे हटायूं, उन कमज़ोर न कयूं, उनखे अञा वधीक मज़बूत ऐं पुख़्तो बणायूं ऐं विढ़ूं। पंहिंजे अंदरां असां ईगो कढी छॾियूं। असां पंहिंजनि मां हिकिड़ी रिसर्च कई आहे त अॼुकल्ह जे नौजवान में टे शयूं आहिनि। हिकिड़ो नौजवान में आहे हेजिटेशन यानी डप, ॿियो नौजवान में आहे ईगो, ऐं नौजवान में टी ईगो यानी अनापरस्ती, अना थी वई, ऐं टी जेका शइ आहे उहा आहे अहसास कमतरी। नौजवान टिनी शयुनि जो शिकार आहे। जेकॾहिं असां इहे टिनी शयुनि खे ख़तमु करे हिकिड़ी पॉज़िटिव शइ खे वठूं, ज़बरदस्त शइ खे वठूं, मॉडर्न साइंस मॉडर्न टेक्नोलॉजी सां गॾु गॾु माण्हुनि जे जज़्बातनि खे बि सम्झूं, त हुन हमरा मूंसां इहा ॻाल्हि कई त आहे, लेकिन कहिड़े तनाज़े में कई आहे, कहिड़े माहौल मां हले थो, उन कहिड़े माहौल मां रही करे उहा ॻाल्हि कई आहे, जंहिं वक़्तु हुन इहा ॻाल्हि कई हुई उन वक़्तु उनजा तासुरात कहिड़ा हुआ, जंहिं वक़्तु हुन मूंखे घटि वधि ॻाल्हायो त उन वक़्तु उन जा ख़्यालात कहिड़ा हुआ, जंहिं वक़्तु हुन मूंखे गारियूं ॾिनी त उन वक़्तु उन जी तबई हालत कीअं हुई। इन शयुनि खे सम्झणु ज़रूरी आहे। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू मूंखे घटि वधि ॻाल्हाए थो रोड ते बि गारियूं थो ॾे, मां चवंदो आहियां हमरा आहे ई मूंखे गारियूं थो ॾे, त ईअं न आहे, छो त हुनजी तबई हालत दुरुस्त न हूंदी, हू ज़हनी तौर के न कंहिं परेशानी में मुबतला हूंदो। उनजी फीलिंग्स खे सम्झो। नौजवान जी फीलिंग्स खे सम्झे त मां सम्झंदो आहियां त तब्दीली हिते अची वेंदी, जेकॾहिं पाण हिक ॿिए खे सम्झूं ऐं मुतमइन कयूं। साड़ बुग्ज़ ऐं जेको ईगो आहे इहो ख़तमु कजो, अंदरि खे कढी करे अंदरि साफ़ कयूं, बिल्कुलु साफ़, हिक ॿिए जे ख़िलाफ़ न ॻाल्हायूं, हिक ॿिए जो तहफ़ुज़ कयूं, ढाल थी वञूं, कॾहिं बि न। हज़ारे खामियूं हुजण जे बावजूदि हुनखे ढक ॾेई छॾियो, आहे त हमरा मुंहिंजो पंहिंजो ई न मूंसां गॾु खाए, सुभाणे इन शयुनि खे ख़तमु करे मुतहद थियूं, पाण में ॿधी कयूं, पंहिंजनि ज़हननि खे रोशन कयूं, ख़्यालनि खे रोशन कयूं, नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते, नंढनि तंक़ीदुनि ते ऐं वॾनि जेके संगीन इल्ज़ामनि ते पंहिंजूं तहरीकूं, पंहिंजूं सरगर्मियूं ऐं पंहिंजा जेके कम आहिनि, जेके तारीख़ी कम आहिनि, उनखे कमज़ोर न बणाइनि, उनखे अञा वधीक बणाइनि। जेकॾहिं माण्हू तव्हां ते तंक़ीदूं कनि था त मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा शागिर्दो पक ॼाणियो त तव्हां कामयाबी जी तरफ़ 100% आहियो। अॼु मां तव्हांखे लिखी थो ॾियां, तव्हां पंहिंजे पेजिस ते लिखो त डियर मी यू आर नियर टू सक्सेस।